अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हवाला खुश आहियो, तबियत ठीक आहे मज़नि में। दोस्तों तव्हांखे अर्ज़ु कंदो हलां त कुझु ॾींहं पहिरियों हिकिड़ी वीडियो वायरल थी हुई। सो ही दोस्त जेके आहिनि खानपुर मार जा आहिनि, जना क़ौम जा आहिनि। हीउ जेको नंढड़ो आहे बिल्कुलु हिन टाइम बि सीरियस कंडीशन ते फुट पहिरीं ते पियल आहे। जना अस्पताल में ॾिसी सघो था, हीअ जना अस्पताल जा नज़ारा आहिनि। तो इन्हनि ग़रीबनि जी कोई बि हिन टाइम ते मदद जे लाइ न आहे पहुतो। ॾिसी सघो था बचा वार्ड आहे, जना हॉस्पिटल आहे, ऐं हिन टाइम मौजूदु आहियां इन्हनि वटि। हीअ एम्बुलेंसां बीठियूं आहिनि, गाॾियूं बीठियूं आहिनि, मुंहिंजे साम्हूं ही जना अस्पताल बीठी आहे। सो हीअ मासूम आहे जेको हिन जो नानो आहे, जेको सैलून जो कमु कंदे बेइंतहा ग़रीब आहे। सैलून जो कमु कंदे जेको आहिनि ॿार खे हिते पंहिंजी जदोजहद तहत खणी आयो आहे। सो आउं दोस्तनि खे रिक्वेस्ट थो करां त महिरबानी करे हिन वीडियो खे वायरल करे हिन जी भरपूर मदद कई वञे। कंहिं दोस्तनि पारां ॾिनल अती हो जेको आहे तव्हां हिननि जे हवाले करणु चाहींदुसि। सो दोस्त ॾिसी सघो था, हिन टाइम जना बि मौजूदु आहियां। वीडियो ठाह मेरा फोटो है। तेरा फोटो हाँ तेरा फोटो तो दोस्तनि खे रिक्वेस्ट थी कजे त महिरबानी करे हिन वीडियो खे जेको आहे वायरल कयो वञे। मेरा फोटो आवे जेका दोस्तनि पारां ॾिनल मदद जे हवाले कई आहे। तो दोस्तनि खे रिक्वेस्ट थी कजे जेतिरो थी सघे हिन ग़रीबनि जी मिसकिननि जी मदद कई वञे।